मदीने वाले साईं फरमायो त टे शयूं आहिनि जेके नबीअनि जे सुन्नत मजा आहे। हिकिड़ो डंदड़ या नबीअनि जी सुन्नत आहे। भला न ॻाल्हाइण जो रोज़ो रखे आया आहियो छा? या इमरान खान झलियो त सुभाणे अल्लाह ई न चइजो। कुर्सियुनि ते वेठा आहियो भला तव्हांखे सुभाणे अल्लाह न आहे चवणी छा? हेॾे हेठि लही अचो जेतिरी गुंजाइश आहे अल्लाह ख़ुशि कंदव। क़ुर वेही पट ते अदब सां ॿुधो त अल्लाह वधाईंदो। सुभाण अल्लाह। मदीने वाले साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त टे शयूं नबीअनि जी सुन्नत। हिकिड़ो डंदड़ या नबीअनि जी सुन्नत आहे। साईं फरमाइनि था अस्सिवाक मुतहिरतुल लिल फम व मर्दातुल लिर्रब। डंदड़ वात जी सफ़ाई आहे ऐं अल्लाह जी रज़ा आहे। जेको डंदड़ ॾींदो आहे न उनजो वात साफ़ रहंदो ऐं डंदड़ ॾियण वारे सां अल्लाह राज़ी थींदो आहे। वरी बि चओ सुभाण अल्लाह। ऐं ॿिए नंबर ते साईं फरमाइनि था खुतमो करण इहा बि नबीअनि जी सुन्नत आहे। ख़ितान खुतमो इहा अल्लाह ताला जल शानो जे रसूलनि नबीअनि जी सुन्नत आहे। ऐं टे नंबर ते शादी करण इहा बि नबीअनि जी सुन्नत आहे। साईं फरमाइनि था अन्निकाहु मिन सुन्नती फमन रग़िब अन सुन्नती फलैस मिन्नी। निकाह करण मोहम्मद करीम जी सुन्नत आहे। जेको मुंहिंजी सुन्नत खां मुंहुं मोड़े इहो मुंहिंजो न आहे। इहो मुंहिंजी जमायत जो न आहे। मुंहिंजे गुलामनि में शामिल न आहे। ऐं क़ुर थो फरमाए त हुन्न लिबासुल लकुम व अंतुम लिबासुल लहुन्न। ज़ालू ए मर्दो ज़ालू तव्हांजे लाइ लिबास आहे। ए औरतूं मर्द तव्हांजे लाइ लिबास आहे। जंहिंखे लिबास न हुजे उहो बेलिबास उनखे सिंधी में उघाड़ो सघिबो आहे। बिना लिबास जे हूंदो आहे। क़ुर थो फरमाए त ज़ालूं तव्हांजो लिबास आहिनि। तव्हां ज़ालुनि जो लिबास आहियो। इहे तव्हांजो धक्को आहिनि। तव्हांजे लाइ पर्दो आहिनि। तव्हांजे लाइ हया सतुर ऐं पर्दो आहिनि। जंहिंखे लिबास न हुजे त इहो उघाड़ो हूंदो आहे। साईं फरमाइनि था त जंहिंखे शादी न आहे क़ुर जो फ़ैसिलो आहे त इहो बिना लिबास जे आहे। जंहिं शादी कई हाणे इनखे लिबास मिलियो। ऐं थोरो तवजह सां ॿुधो त घर वारी खे रब लिबास करार ॾिनो आहे। छा करार ॾिनो आहे? लिबास। लिबास अहिड़ी शइ आहे जेका बदन खां धार न कबी आहे। घड़ी आहे या केॾी महिल पातल हूंदी केॾी महिल मां लाहे बि छॾियां। सम्झो था न? केतिरियूं हज़ार शयूं असीं इस्तेमालु कयूं था पर केॾी महिल गॾु हूंदियूं आहिनि केॾी महिल असां सां गॾु न हूंदियूं आहिनि। पर लिबास अहिड़ी शइ आहे जेका ॾींहं जो बि गॾु राति जो बि गॾु। को आहे सुवारे कोठे में जेको चए थो मां बिना लिबास जे हितां सुवारे मूं निकिरां थो वञां थो। मातली बिना लिबास जे न वेंदो। लिबास माण्हू सां गॾु हूंदो आहे। त क़ुर फरमाए थो त ज़ालूं मर्दनि जो लिबास आहिनि। यानी जिते तव्हां रहो था पंहिंजूं घर वारियूं पाण सां गॾु रहंदा। इन जो मक़सदु इहो न आहे त तव्हां मस्जिद में वञो त ज़ाल खे गॾु वठी वञो। न, जिथे तव्हांजी रहाइश आहे
उते तव्हां सां घर वारी तव्हांजी गॾु हुजे छो त घर वारी तव्हांजो लिबास आहे तव्हांजे ऐबनि ते पर्दो आहे तव्हांजे गुनाहनि खां तव्हांखे बचाइण जो ढको आहे बेशक सुभान अल्लाह ऐं ॿी हिकमत इहा आहे त क़ुरान मजीद में अल्लाह ताला ज़ाल खे लिबास सॼो इहा हिकमत इन में इहा आहे त लिबास अहिड़ी शइ आहे जेका माण्हू पंहिंजी पसंदि ते पाईंदो आहे लिबास पंहिंजी पसंदि ते पाइबो आहे मानी खाईंदव न कॾहिं पंहिंजी पसंदि ते खाईंदव कॾहिं संगत जी पसंदि ते साईं मौलाना गुलाम कादिर साहब अल्लाह इनखे ख़ुशि आबाद रखे दावत ॾींदा साईं हलो मानी मुंहिंजी खाओ मां ईअं त कोन चवंदो साईं मुंहिंजे लाइ कुकुड़ ठाहिजांइ या पंहिंजो छेलो घुरजांइ या साईं मुंहिंजे लाइ बिरयानी ठाहिजांइ न जेको साईं ठाहींदो मेज़बान साईं मूंखे खाइणो आहे लिबास अहिड़ी शइ आहे जेका इंसान पंहिंजी मर्ज़ीअ ते पाईंदो आहे कहिड़ो रंग खपे कहिड़ी लकीरुनि वारो हुजे या बिना लकीरुनि जे हुजे हाणे हिन ॻाढ़ो पातो आहे हिन जी मर्ज़ी आहे जाइज़ बि न हुजे ॻाढ़ो पाइणु मर्द खे ॻाढ़ो लिबास जाइज़ ई न आहे पाई वेठो हाणे केरु चवंदो हिनखे मां ज़रे घटि हिनखे कुंड पढ़ी पियो बख़्शा साल ॾेढ थियो आहे त मूं हिनखे ॾिठो बि न आहे ख़ुदा जाने काॾे गुम हुयो लिबास हर को पंहिंजी मर्ज़ी सां पाईंदो इन तरह सां क़ुरान में रब ज़ाल खे लिबास सॼो आहे हिकमत इहा आहे त शादी उते कयो जिते तव्हांजी दिलि चाहे बीबी आयशा सिद्दीक़ा साईं वटि हिकिड़ी यतीम औरत पलजे पई यतीम न्याणी पलजे पई जॾहिं जवान थी बालग थी त उन जे लाइ ॿ रिश्ता आया हिकिड़ो मालदार हुयो पैसे वारो दौलतमंद हुयो ऐं ॿियो ग़रीब हुयो मिस्कीन हुयो मज़दूर माण्हू हुयो पर छोकिरी चाहे पई उन ग़रीब खे माण्हू जो ख़्यालु थियो त पैसे वारो जेको मालदार आहे उते परणायूंसि उते शादी कयूंसि त ज़िंदगी ख़ुशी गुज़रंदसि बाग आहिनि बंगला आहिनि माड़ियूं आहिनि ख़ुशगुज़ारी थी पर छोकिरी जी मर्ज़ी हुई त इहो मिस्कीन जेको आहे इन सां मां छोकिरी जी जेका चाहत हुई उनजी जेका दिलि जी ख़्वाहिश हुई ग़रीब जी हुई पोइ बीबी आयशा सिद्दीक़ा साईं फरमायो त हिन जी शादी ईअं न कंदासीं इहो फ़ैसिलो मदीने वारे साईं खां कराईंदासीं जीअं हुज़ूर फरमाईंदा जेको रिश्तो साईं जन पसंदि कंदा उते इन न्याणी खे परणाईंदासीं पोइ बीबी आयशा सिद्दीक़ा साईं मदीने वारे साईं खे अर्ज़ कयो या रसूल अल्लाह ही यतीम न्याणी आहे हिन जे लाइ ॿ रिश्ता आया आहिनि हिकिड़ो मालदार आहे पैसे रोकण वारो आहे ॿियो ग़रीब मिस्कीन आहे पर छोकिरी ग़रीब खे चाहे थी हाणे तव्हां फ़ैसिलो फरमायो त अमीर सां परणायूंसि या ग़रीब सां परणायूंसि सुवारे वारो इन मौके ते मदीने वारे साईं हिकिड़ो जुमिलो फरमायो आहे हिकिड़ो लफ़्ज़ मुबारक फरमायो आहे उहो अहिड़ो लफ़्ज़ आहे जेको क़यामत ताईं अचण वारी उम्मत जे लाइ मदीने वारे साईं हिकिड़ो उसूल क़ाइम कयो उसूल ॿुधायो शागिर्द जो पीउ माउ कन लाइ ॿुधो नियाणियुनि जा पीअर पुटनि जा पीअर कन लाइ ॿुधो मुस्तफ़ा करीम जो उसूल अदा फरमायो त शादी कीअं कजे किथे कजे रिश्तो कहिड़ी जाइ ते कजे हुज़ूर जन इन सिलसिले में हिकिड़ो राहबर उसूल उम्मत खे सेखारियो कहिड़ो हिकिड़ो भेरो सलात पढ़ो त मां उहो उसूल बयान कयां اللهم صل وسلم وبارك على نبينا محمد وعلى آله وصحبه أجمعين حبيب الكريم فرمايو لن يرى للمتحابين مثل النكاح
चाहत वारन जे लाए निकाह जड़ी भली शे भी आहे ई न। चाहत वारन जे लाए दिल वारन जे लाए निकाह जड़ी भी का भली शे आहे ई न। साईं जन फरमायो त शादी उते कयोस जिते न्याणी दी चाहत आ, जिते उनकी दिल थी घुरे। माल न ॾिसो, दौलत न ॾिसो, ज़ात न ॾिसो, सिफ़ात न ॾिसो, न्याणी के उते परणायो जिते उनकी चाहत आ। सुभान अल्लाह, बेशक सुभान अल्लाह। हाणे असां वटि सिंध में इहो ऐब आहे, चवंदा त छोकिरी जे मर्ज़ी सां कयूं, न पीउ माउ जी मर्ज़ी ते थींदी। शादी थींदी पीउ जे मर्ज़ी ते, शादी थींदी माउ जी मर्ज़ी ते। पोइ छोकिरी चाहे न चाहे ज़बरदस्ती घुटो ॾेई चवंदा छोरी हा करींदी आहे नथी करी। वाह आहे ग़लति चवां? असां वटि सिंध में रवाज आहे न, पीउ पंहिंजी मर्ज़ी ते परणाईंदो, मां पंहिंजी मर्ज़ी ते परणाईंदी। पर मदीने वाले साईं फरमायो त जेके जंहिंजी शादी पई थी थिए न उन्हें जी मर्ज़ी त पुछो त उहा छा थी चाहे। मदीने वाले साईं जी न्याणी जन्नत जी मालिकाणी सैयदा तय्यबा ताहिरा रादिया मर्दिया अम्मा फातिमा ज़हरा सलामुल्लाहि अलैहा व अला अबीहा व अला बालिहा। नबी सोने की पाक दामन न्याणी आ। जेॾीमहिल हज़रत अली सां जो निकाह पिया कनि त फातिमा ज़हरा खां पुछनि त पुट फातिमा तुंहिंजे लाइ मूं सोचियो आहे त अली तुंहिंजो घोटु बणायां, अली सां तुंहिंजो निकाह कयां। फातिमा तुंहिंजी चाहत आहे, तुंहिंजी रज़ामंदी आहे, जे तूं इजाज़त ॾी त तुंहिंजो निकाह अलीअ सां कयां। नबी सोने पंहिंजी न्याणी खां मर्ज़ी पुछी, तुंहिंजा बच्चा या तुंहिंजी शख्सियत नबी खां मथे न लही आई आहे। नबी जे न्याणी खां मथे तुंहिंजी न्याणी न आहे। मुंहिंजे नबी पंहिंजी न्याणी जे निकाह जे मौके ते उन न्याणीअ खां मर्ज़ी पुछी हुई त तोखे बि न्याणी जी मर्ज़ी पुछणी पवंदी, ज़बरदस्ती न कयो। पोइ जेके ज़बरदस्ती जा निकाह था थियनि न उन जा नतीजा बि दुनिया ॾिसे थी पई। उन जा नतीजा केॾा ख़राब था निकिरनि, केॾा बुरा नतीजा था निकिरनि। इहा ॻाल्हि तव्हां असां सभिनी खां ढकी छुपी न आहे। सभिनी खे ख़बर आहे त ज़बरदस्ती जे निकाहनि जो अंजाम केॾो ख़तरनाक थिए थो। इन जे करे मदीने वाले साईं फरमाए त लम युरा लिल मुतहाबीन मिसल निकाह। चाहत वारनि जे लाइ, मुहबत वारनि जे लाइ, हिक ॿिए खे पसंदि करण वारनि जे लाइ निकाह जहिड़ी ॿी का भली शइ आहे ई न। सुभान अल्लाह। हिकिड़े ॾींहुं मदीने वाले साईं कुरैशन जे नौजवाननि खे घुरायो। कंहिंखे घुरायो? कुरैशन जे नौजवाननि खे घुराए मदीने वाले साईं उन्हनि खे तकरीर फरमाई। साईं जन जो तकरीरूं त आम हुयूं न, गरीब अमीर फकीर नवाब सरदार या सिंह जा मर्द औरतूं नंढा वॾा कुराड़ा पीर मर्द बाला सब मुस्तफा जे मजलिस में वेहंदा ऐं मुस्तफा जो दीदार भी कंदा हा, फैज़ भी वठंदा। समझो था ॻाल्हि खे? हर जलसे में, हर महबूब जे खुतबे में का तखसीस न हुई, सबके के वेहण की इजाजत हुई। पर हिकड़े ॾींहुं मदीने वाले साईं खास नौजवानन के घुराए तकरीर फरमाई। वह तकरीर ॿुधण जहिड़ी आहे। सुभान अल्लाह। सुवारे ॻोठ वारा ॿुधंदो, मदीने वाले जी तकरीर ॿुधंदो जेका नौजवानन के साईं जन तकरीर फरमाई। साईं फरमाईंदो या माशर शबाब कुरैश
ए कुरैशन जी नौजवानन जी जमायत कन खोले ॿुधो मां रसूल तव्हां खे तकरीर थो कयां तव्हां खे नसीहत थो कयां मुंहिंजी नसीहत ते गौर कयो मन इस्तताअ मिनकुमुल बाअत फलयतज़व्वज जंहिंखे बि ताक़त आहे क़ुव्वत आहे तौफ़ीक़ आहे हर वो नौजवान वनी निकाह करे शादी करे जलसो ही शादी जो हुयो तो अज सुहारे में शादी जो जलसो सजायो आहे न मदीने वाले साईं मदीने में साहबन के सामने नौजवानन के शादी की तकरीर फरमाई साईं फरमाईंदा है नौजवानो जंहिंखे बि तौफ़ीक़ आहे क़ुव्वत आहे जिस्मानी सलाहियत है उनके लाजिमा जरूरियात वनी शादी करे फइन्नहा अग़द्द लिलबसर व अहसन लिलफर्ज छो त शादी निगाहुन के बुराई का बचाईंदी आ अखियुन जी हिफाज़त कंदी आ शादी वारो माण्हू परावा निंद न तकींदो बुरी नजर न कंदो आ अखियुनि खे बुरी नजर खां शादी बचाईंदी आ व अहसन लिलफर्ज ऐं शर्मगाह खे बुराई खां शादी बचाईंदी आ ज़िना खां बदकिरदारी खां बदअमाली खां लिवादत खां मर्द मर्द सां जिन्स हम जिन्स परस्ती खां शादी बचाईंदी आ ए नौजवानो जंहिंखे बि तौफ़ीक़ आहे वो वञी शादी करे भला जेकॾहिं संग नथो मिले या का रुकावट आहे रुकावटूं घणियूं आहिनि शादी में ॿियो सॼो घर राज़ी आहे नानी नथी पचे चाचो नथो राज़ी थिए रुकावट आहे शादी नथी थिए गुरबत आहे मिसकीनी आहे तंगदस्ती आहे माली तो ठीक न आहे साईं फरमाइनि था त जंहिंखे रुकावट आहे फअलैह बिस्सौम उनखे खपे त नफ़ली रोज़ा रखे छा करे रोज़ा रखे फअलैह बिस्सौम उनखे ज़रूरी आहे त वो रोज़ा रखे फइन्नहु लहू विजाउन रोज़ो रखण उनजी जेका क़ुव्वत आहे उनखे छको कंदो जेको उभार आहे तबीयत में उनखे थधो कंदो बुराई खां रोज़ो बचाईंदो आहे ॻाल्हायो बुराई खां रोज़ो बचाईंदो आहे रोज़ो गुनाह खां ढाल आहे असौम जुन्नतुन मदीने वाले मीर फरमायो त रोज़ो ढाल आहे जे ढाल पातल हुजे जे अॼुकल्ह बुलेट प्रूफ जैकेट हूंदी आहे जेके उहा बुलेट प्रूफ जैकेट पातल हुजे न गोली हणोस त उनखे असर न कंदी बम हणोस त असर न कंदी जीअं बुलेट प्रूफ जैकेट इंसान खे बचाईंदी आहे गोली खां धक खां बम खां गोले खां मदीने वाले साईं फरमायो त असौम जुन्नतुन रोज़ो बि ढाल आहे तव्हांखे गुनाहनि खां बुराइनि खां रोज़ो बचाईंदो रमज़ान वायो खड़ो आहे रोज़न जो महीनो बचे थो पियो छा था चओ सुवारे वारा आहे इरादो रोज़े रखण जो सुभान अल्लाह साईं फरमाइनि था त रोज़ो रखो त रोज़ो तव्हांखे गुनाहनि खां बुराइनि खां बदनिगाहियुनि खां बचाईंदो कुरान तो फरमाए वल्लदीन हुम लिफुरूजिहिम हाफिजून उहे माण्हू जेके पंहिंजे शर्मगाहुनि खे गुनाहनि खां बचाईंदा आहिनि हिफ़ाज़त कंदा आहिनि पंहिंजी इज़त असमत खे पंहिंजो सब्त ऐं सील बचाईंदा आहिनि बुराई खां बेहयाई खां पाण खे बचाईंदा आहिनि इहा ई जन्नती बाननि जी निशानी आहे या बेहश्ती बाननि जी अलामत आहे
الذين يرثون الفردوس هم فيها خالدون. یہ جنت الفردوس جا وارث تھیدا ऐं जन्नत الفردوس में ये हमेशा 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 रहंदा. ये जन्नत الفردوس जा वारिस है. केर जेके ज़िना का पाण के बचाइन था, बदकिरदारी का पाण के बचाइन था. वला तक़रबुज़्ज़िना इन्नहु कान फ़ाहिशतन व साअ सबीला. अल्लाह तो फरमाए कि ज़िना का पाण के बचायो. ज़िना बुरो फेला बुरी बात आ. ज़िना का पाण के बचायो. जेको ज़िना का पाण के बचाईंदो आ इहो जन्नतुल फिरदौस जो वारिस बणायो. कुल लिल मोमिनीन यग़ुद्दू मिन अबसारिहिम व यहफ़ज़ू फ़ुरूजहुम. ओ मुंहिंजा महबूब ओ मदीने वारा पंहिंजे मोमिननि खे चओ, ईमान वारनि खे चओ त उहे पंहिंजे नज़रुनि खे झुकियल रखनि, निगाहुनि खे ॻाल्हायो, निगाहुनि खे झुकियल रखनि. बदनिगाही खां, परावा नंग ॾिसण खां, परायुनि औरतुनि खे तकण खां पंहिंजे निगाहुनि खे छिको रखनि. वो यहफ़ज़ू फ़ुरूजहुम ऐं पंहिंजे शर्मगाहुनि खे गुनाहनि खां हिफ़ाज़त कनि त इन्हनि जी जाइ रब जन्नतुल फिरदौस बनाए. सुभान अल्लाह. साईं फरमाइनि था मन यज़मनी मा बैन लहयैहि व मा बैन रिजलैहि अज़मन लहुल जन्नह. सही बुखारी जी हदीस आहे. मदीने वाले ताजदार फरमायो मूंखे ॿिनि ॻाल्हियुनि जी ज़मानत ॾियो, मां मोहम्मद तव्हांजे जन्नत जे ज़ामिन आहियां. अब कंहिंखे जन्नत खपे, बेहश्त खपे न खपे, खपे. ऐं जन्नत जे लाइ ज़ामिन मदीने वारो साईं हुजे, सोणो नबी ज़ामिन हुजे. जन्नत खपे. जे खपे साईं फरमाइनि था ॿिनि शयुनि जी तव्हां ज़मानत ॾियो, तव्हांजे जन्नत जो ज़ामिन मां मोहम्मद करीम आहियां. हिकिड़ो जेका ॿिनि न्यायनि जे विच में आहे उन शइ जी ज़मानत तव्हांजो ॿिनि न्यायनि जे विच में वाक़ो आहे. ही मथी ॼाणी हेठी ॼाणी, इन्हनि जे विच में छा आहे? वाक़ो आहे. इन वात जी ज़मानत ॾियो. वात ज़बान सां कूड़ न ॻाल्हाईंदो, गिला न कंदो, लानत मलामत न कंदो, पराई ऐब चीनी न कंदो, ज़बान सां ठगी न कंदो, ज़बान सां गाल गंद न कंदो, बात में हराम न खाईंदो, शराब न पींदो, ठरो न पींदो, बात में हराम शइ दाख़िल न कंदो. तव्हांजे जन्नत जो मां मोहम्मद ज़ामिन आहियां. ॿियो जा शइ ॿिनि टंगुनि जे विच में आहे, यानी शर्मगाह, इनखे गुनाह खां बचायो, बदकिरदारी खां बचायो. पंहिंजो अॻियों हिसो हुजे या पुठियों हिसो हुजे, गुनाह खां बचायो. इन जाइ जी हिफ़ाज़त तव्हां कयो. तव्हांजे जन्नत जो ज़ामिन मां मोहम्मद करीम आहियां. सुभान अल्लाह, सुभान अल्लाह. मुझे सोने हबीब फरमायो मन हाफिज़ मा बैन फकमैहि व फरजहु दखलल जन्नह. जे माण्हू पंहिंजे ज़बान जी हिफ़ाज़त कई, जे माण्हू पंहिंजे शर्मगाह जी हिफ़ाज़त कई, साईं फरमाइनि था इहो जन्नती आहे, जन्नती आहे, जन्नती आहे. सुभान अल्लाह, सुभान अल्लाह. मुझे सोने हबीब मदीने वाले साईं फरमायो सबअतुन ज़िल्लुहुमुल्लाह फी ज़िल्लिही यौम ला ज़िल्ल इल्ला ज़िल्लुहु. क़यामत जे ॾींहुं को बि सायो न हूंदो, पाछो न हूंदो सवाइ अल्लाह जे अर्श जे. अर्श जो सायो हूंदो, उन खां सवाइ ॿियो को बि सायो न हूंदो. पर 7 माण्हू हूंदा जिनके अल्लाह पंहिंजे अर्श जे साये में विहारींदा. घणा माण्हू हूंदा?
ॻाल्हायो घणा हूंदा उन्हनि मां हिकिड़ो माण्हू इहो हूंदो जो साईं फरमाइनि था वरजुलुन दअतहु इम्रअतुन ज़ातु मनसबिन व जमालिन फक़ाल इन्नी अख़ाफुल्लाह। वो माण्हू जंहिंखे औरत हुस्न ऐं जमाल वारी औरत बुराई जे लाइ सॾे थी, गुनाह जे लाइ सॾे थी, को ॾिसण वारो नाहे, को झलण पलण वारो नाहे, को रोकण टोकण वारो नाहे, पर अल्लाह जो ख़ौफ़ रखी पाण खे औरत खां बचाए थो, इहो माण्हू क़यामत जे ॾियारे अर्श जे साये में ॿुधो अल्लाह जे क़ुरान जो फ़ैसिलो आहे। सुवारे ॻोठ वारो रब जे पाक क़ुरान जो फ़ैसिलो आहे त ॿ माण्हू जेकी सख़्त शदीद तरीन अज़ाब जहन्नम जो ग़ैया वारो खूह ॿिनि माण्हुनि खे उहो बुरे खां बुरो अज़ाब ग़ैया जे खूह जो ॾिनो वेंदो। ॿ माण्हू हिकिड़ा उहे माण्हू जेकी बद किरदार आहिनि, बद आमाल आहिनि, बद किरदारी जो इर्तिकाब करण वारा आहिनि, उन्हनि माण्हुनि जे लाइ रब ग़ैया जो खूह ठाहियो आहे। अल्लाह तबारक व तआला क़ुरान मजीद में फरमायो अदाउ सात वतबउ शहवात फसौफ यलकौन ग़ैया। जन माण्हुनि निमाज़ूं ज़ायो कयूं, जन माण्हुनि बद किरदारी बेहयाई ज़िनाकारी कई, इन्हनि ॿिनि तबक़नि खे ग़ैया वारे जहन्नम जे खूह में उछलायो। बेनमाज़ी ऐं ज़ानी इन्हनि जे लाइ बुरे खां बुरो अज़ाब जहन्नम जो रब ठाहियो आहे। मुस्लमानो 5 वक़्त नमाज़ पढ़ो इंशाअल्लाह। अल्लाह जो फर्ज़ आहे नमाज़, अल्लाह जो फर्ज़ आहे नमाज़। मुसलमान जी सुञाण आहे नमाज़, दीन जी अलामत आहे नमाज़, इस्लाम जो थंब आहे नमाज़, मुसलमान जो शनाख्त आहे नमाज़, जन्नत जो सर्टिफिकेट आहे नमाज़, दोज़ख खां बचण जो चिठो आहे नमाज़, जन्नत जो परवानो आहे नमाज़। पढ़ंदो नमाज़ इंशाअल्लाह। मैं तो रमजान करीम बचे तो रमजान में आज कयो तो इंशाअल्लाह 5 वक्त जमात सां पढ़ंदा इंशाअल्लाह। इंशाअल्लाह घट था ॻाल्हायो इंशाअल्लाह। हिकिड़े बरोच के मुंसियत के बाबा नमाज पढ़ो, नमाज पढ़ो। किसी नमाज होवे तू ट्राए दिहाड़े तो पढ़ जान छुड़ावा। फिरी अगू खड़ी है, फिरी अगू खड़ी है, न कहते मरने ते वेंदी है, न कहते पढ़ने ते वेंदी है, फिरी अगू खड़ी है। पुट समझो था ना, नमाज जे होजे 2 3 ॾींहं 4 ॾींहं हफ़्ते होजे महीनो होजे तो पढ़ी जान छॾाए, फिरी अगू बीठी आहे केर मुंहिंजे नमाज खे। मुझे बोला मानी रोज घणा भेरा खाईंदी है, 3 भेरा मुझे तो हिकिड़े ॾींहुं खाई छॾे रोज़ छो थो खाए। फिरी मानी जे मथां, फिरी मानी जे मथां, फिरी मानी जे मथां। सुबुह जो खाधे बोला मंझंदि शाम में खा, मंझंदि जो खाधे सुबुह जो ऐं शाम जो न खा। 3 भेरा रब जी रोज़ी खाईंदो, निमक रब जो खाईंदो त रब जो चयो बि त मञ न, रब जो फरमान बि त मञ न। मुसलमानो मुझे सोने हबीब मदीने वाले ताजदार फरमायो तो जेको मानू नमाज़ी आ इन जो नालो जन्नत में लिखजी वेंदो आ। ऐं जेको रमज़ान जा रोज़ा तो रखे सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। मन साम रमज़ान ईमानन व इहतिसाबन गुफिर लहू मा तक़द्दम मिन ज़ंबिही। जेको सवाब की नियत सा ईमानदारी सा रमजान जा रोजा तोड़ के अल्लाह उनकी सारी जिंदगी जे गुनाहन के बख्शी माफ करे तो। सुभान अल्लाह। वमन काम रमजान ईमानन व इहतिसाबन गुफिर लहू मा तक़द्दम
तक़द्दम मिन ज़ंबिही जेको ईमानदारी सा सवाब की नियत सा रमजान जो रातियों क़याम थो करे तरावीह पढ़ण जे लाइ तहज्जुद पढ़ण जे लाइ रात जो बीहे थो साईं फरमाइनि था त उन जे गुज़रियल सारी ज़िंदगी जे गुनाहन खे रब सुभान अल्लाह बख्श छॾींदो आहे सोना हबीब था फरमाइनि मदीने वाला साईं था फरमाइनि इन्नल जन्नत लतुज़य्यनु लिरमदान मिन रअसिल हौल इलल हौल रमजान जे लाइ अल्लाह ताला पूरो साल जन्नत के सिंगारींदो आहे सुभान अल्लाह छा कंदो आहे सिंगारींदो ये कुंवार ब्यूटी पार्लर ते मोकिलींदा आहिनि ब्यूटी पार्लर 4 कलाक थी विया 5 कुंवार थी मुला इंतजार में वेठो आहे वाह आयो त निकाह पढ़ो कि कुंवार अञा आई कोन्हे का ब्यूटी पार्लर ते वई आहे हथ जो सिंगार हे दुनिया जो सिंगार आहे 2 कलाकनि खां पोइ वुज़ू करण खां पोइ उहो सिंगार लही वेंदो 20,000 जो सिंगार हिकिड़े वुज़ू सां लही वेंदो पर हे जन्नत आहे जेके अल्लाह जा मलाइका पूरो साल सिंगारनि था बेहिश्त के सजाइनि था डिकोर कनि था छाजे लाइ रमज़ानुल मुबारक जे लाइ वो साईं फरमाइनि था त जेॾी महिल फ़ैदा कान अव्वल यौमिन मिन रमज़ान जॾहिं रमज़ान जो पहिरियों ॾिहाड़ो थींदो आहे हब्बत रीहुम मिन तहतिल अर्श त अर्श मुअल्ला जे हेठों हिकिड़ी हवा घुलंदी आहे सुभान अल्लाह थधिड़ी हीर घुलंदी आहे सुभान अल्लाह जे अॼु सुहारे में मींहुं पइजी वियो ओचितो हा ओचितो मींहं खे बि ख़बर पई त का क़ुरानी महफ़िल थियण वारी आहे रहमत वसी वई घोट ते वरी छा चवंदा आहिनि जे शादी वारी राति मींहुं पए त घोट कोन चटींदो समझो था मुर्दनि जी ॻाल्हि न आहे मुर्दा त मुर्दा आहिनि पिया आहिनि कपिड़नि में मर्दनि जे मथां गर्मियूं बि ईंदियूं आहिनि सर्दियूं बि ईंदियूं आहिनि हाँ बहानो कंदोसीं तबीयत ठीक न है तबीयत ठीक नहीं वे ईमान जो ख्याल कर तो ईमान कमजोर न थी हुजे समझो था वो बेटा बहाना न कजाए रमजान जा हड़ई रोजा रखना ऐसी नियत कर अक्यू खाई जो सवाब सुभान अल्लाह बेशक नियतुल मोमिन खैरुम मिन अमलिही मोमिन बाने जो अमल त अमल पर नियत अमल का भली नियत त सुठी कयो इंशाअल्लाह या सब नियत में रोलो घट दा गल नियत सच्ची है ना इंशाअल्लाह जो रमजान जा हड़े रोजा रखंदा ऐ तरावीह में पढ़बी रब तौफीक दे तो कुरान जा घट में घट 3 खत्म भला 3 में पढ़ी तो 2 जरूर पढ़ 2 न पढ़ी तो एकड़ो तो पढ़ इंशाअल्लाह रब तौफीक दे रोजानो सलात तस्बीह में पढ़ जा अल्लाह तौफीक दे तो रोजानो 1000 भेरा मदीने वाले साईं पे दुरूद इंशाअल्लाह जेको 1000 भेरा रोज दुरूद पढ़े क़यामत जे ॾियारे उथंदो उन जो कुल्लो मदीने वाले साईं जे कुल्ले सां कसंदड़ हूंदो एतिरो महबूब खे वेठो तो मुझा दोस्तों रमजान मुबारक में सुभान अल्लाह अल्हम्दुलिल्लाह अल्लाहु अकबर तस्बीह तहमीद तहलील तकबीर या घणी पढ़जो मुझा दोस्तों रमजान के महीने में इस्तगफार घणी पढ़जो रब तौफीक दे खैर खैरात घणी कजो इंशाअल्लाह खैरात घणी जेको कंदो है ना अल्लाह तबारक व तआला जल्ल शानहू उनके रिज़्क़ में गैबी बरकतूं रहमतूं हिकून रब जे रस्ते में ॾींदे 700 गुना रब वधाई
रमज़ान के महीने में दुनिया की मशगूली घट कजो अल्लाह की इबादत जो टाइम कढिजो। समझो था अल्लाह तबारक व तआला जल्ल शानो शाला सा सदनी के रमज़ान मल्हाइण की तौफीक दे, रमज़ान की इबादत की सलाहियत हिम्मत अता फरमाए। रब करीम इन घोट के इन जन्य के इन गोठ के पंहिंजे रहमतुनि ऐं बरकतुनि सां सरशार फरमाए। रब करीम शाला सा के हिननि ॻाल्हियुनि जे मथां अमल करण की तौफीक अता फरमाए। पूछिए